अॼु असांखे अंग्रेज़नि यहूदियुनि नसारनि ईसाइन इन्हनि सभिनी शयुनि जे मथां मुलविस कयो आहे। हज़रत उम्मे हमीद सादिया रज़ी अल्लाह ताला अन्हा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सहाबियत आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी छा आहे? सहाबियत आहे। ऐं दौर कंहिंजो आहे? हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दौर आहे। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में अंसारी हिकिड़ी औरत आहे जेका रसूल जी सहाबियत आहे। अल्लाह जे रसूल जे आॾो अची करे वेठी चई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह जे रसूल मुंहिंजो हिकिड़ो अर्ज़ु आहे, उहो क़बूल पवे त मां तव्हांखे चवां। तंहिंजे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ॿुधायो छा मसइलो आहे? चई त असांजी दिलि थी घुरे त अव्हां जे पोयां निमाज़ पढ़ूं। सहाबियत नबी साईं जी शादी चवे या रसूल अल्लाह, सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह जा रसूल असांजी दिलि थी घुरे तव्हांजे पोयां निमाज़ पढ़ो। हाणे हिकु त रसूल जी सहाबियत आहे, सहाबी जो मक़ाम ख़ुदा एॾो बुलंद कयो आहे जो पूरी दुनिया जा गौस कुतुब वलिया अबदाल मुफ़क्किर मुबल्लिग मुअल्लिम मुहद्दिस दुनिया जे चोटी जे बुज़ुर्गनि खे गॾु कर हिकिड़े सहाबी जे जेकड़ो सहाबी जेको हुनजे शान जे बराबरि कंहिं क़िस्म जो न थींदो। आला क़िस्म जी सोच रखंदड़ ही सहाबियत आहे। इन जो एॾो वॾो मर्तबो ऐं मक़ाम ख़ुदा बुलंद कयो आहे। ऐं दौर कंहिंजो आहे? पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दौर आहे। हाणे सहाबियत करे थी अल्लाह जा रसूल असांजी दिलि थी घुरे तव्हांजे कॾ निमाज़ पढ़ूं। हाणे हिकु निमाज़ अफ़ज़ल इबादत, ॿियो मोहम्मद मुस्तफ़ा जे कॾ निमाज़ पढ़णु इहो अञा वधीक अफ़ज़ल इबादत। टियों मस्जिद नबवी जे अंदरि निमाज़ पढ़णु, जंहिंजे लाइ रसूल फरमायो जेको हरम में निमाज़ पढ़े आम मस्जिद में निमाज़ पढ़ उनजो सवाबु पंहिंजी जाइ ते आहे। जेको हरम में मस्जिद नबवी जे अंदरि निमाज़ पढ़े हिकिड़ी निमाज़ जो 50,000 निमाज़नि जो सवाबु अदा कंदोमांसि। जेको मके जे अंदरि निमाज़ पढ़े थो हिकिड़ी निमाज़ जे करे लख निमाज़ जो सवाबु अदा कंदोमांसि। हिकु मोहम्मद जे पोयां निमाज़ पढ़णु, ॿियो निमाज़ अफ़ज़ल इबादत, टियों मस्जिद नबवी जे अंदरि निमाज़ पढ़णी आहे। हाणे इहा सहाबियत अल्लाह जे रसूल खे अर्ज़ु करे थी त मूंखे इजाज़त मिले तव्हांजे पोयां बीह करे निमाज़ रसूल छा फरमाए? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए का ज़रूरत कंहिं क़िस्म जी न मस्जिद नबवी जे अंदरि मुंहिंजे कॾ बीह करे निमाज़ पढ़णु। तव्हांजे लाइ निमाज़ पढ़णी आहे, तव्हांखे पंहिंजे घर जे अंदरि निमाज़ पढ़णी आहे। छा ॻाल्हि सम्झ में आई या न आई? तव्हां असां ॾिसो केॾी हद पार कंदा आहियूं। असां वटि वरी हिकिड़ो आम माहौल आहे, झटको ऐं बेदीनी वारो माहौल आहे। फिलाणो जेको बुज़ुर्ग आहे, फिलाणो जेको अल्लाह वारो आहे, फिलाणो जेको आहे फिलाणे क़बीले सां तालुक़ रखे थो, जेकॾहिं ॿारु ईंदो धू हुनखे घर जे अंदरि वठी ईंदासीं। हालांकि शरीयत सख़्ती सां मना फरमाए हिन मामले जे मुताबिक़ कंहिं बि क़िस्म जी का बि ज़रूरत न आहे। हुज़ूर फरमायो तव्हां पंहिंजे घर जे अंदरि निमाज़ पढ़ो। पर हदीस जे अंदरि अचे थो घर जे अंदरि बि जेको अंदरियों कमरो आहे आम माण्हू अल्लाह जे रसूल फरमायो जेको मां मोहम्मद जे कॾ बीह करे निमाज़ पढ़े, मस्जिद नबवी जे अंदरि अची करे निमाज़ पढ़े, जमा सां अची करे निमाज़ पढ़े, मां मोहम्मद इहा फतवा ॾियां तव्हां पंहिंजे घर जे अंदरि पर्दे में कमरे जे अंदरि वेही करे निमाज़ पढ़ो। जेको साहबी मुंहिंजे कॾ बीह करे निमाज़ पढ़े थो जेतिरो सवाबु ख़ुदा हुनखे मुंहिंजे कॾ बीह करे निमाज़ पढ़ण जो अता फरमाए थो। पंहिंजे घर जे कमरे में पढ़ो, अल्लाह साईं तव्हांखे बि ओतिरो सवाबु अता फरमाए। पर छा आहे तव्हांखे पर्दे जे हुदूद जे अंदरि रहणु, तव्हांखे पर्दे जे हुदूद खे किरास कंहिं क़िस्म जो न आहे करणु। पोइ रसूल छो झलियो हुन सहाबियत खे? अल्लाह जे रसूल हुन सहाबियत खे हिन जे करे झलियो त औरत जो जेको मामिलो आहे उहो इंतिहाई नफ़ीस ऐं मोतबर आहे। ख़ुदा औरत खे मक़ाम अता फरमायो आहे पर उन हुदूद जे अंदरि हुजे, उन मामलात ऐं वसाइल जे अंदरि हुजे। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अवां पर्दे जे अंदरि वेही करे पंहिंजे घर जे अंदरि इबादत। ॻाल्हि सम्झ में आई न? शरीयत चए थी इन्हनि मामलात खां बि तव्हां असांखे बचणो आहे। इन इख़्तिलात वारे इहे नंढा नंढा जेके कम आहिनि, हालांकि बदनज़री जेका आहे उहो नंढो कमु आहे, सगीरो गुनाह आहे, ॻाल्हाइणु सगीरो गुनाह आहे, ऐं ॿाहिरि निकिरणु इहो बि घटि वधि गुनाह आहे। पर इहो नंढो जेको गुनाह आहे वॾे गुनाह ताईं पहुचाइण जो ज़रियो आहे। इहो जेको नंढो गुनाह आहे वॾे गुनाह ते पहुचाइण जो छा आहे? ज़रियो आहे।